ख़बर शामिल कंदा हलूं। घोटकीअ मां घोटकी जे शाहबाज़ कॉलोनी जे रहवासी ग़रीब पोरियत इलाही बख़्श महर मीडिया ऑफिस पहुची एहतजाज कंदे चयो त बिरादरी जे बाअसरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जॾहिं त कुझु ॾींहं पहिरियां हिननि मुंहिंजे घर ते हमिलो करे मुंहिंजी अमड़ ऐं ॿिनि भेनरुनि खे अगवा करे घर में क़ीमती पयल सामान फुर करे विया आहिनि। जॾहिं त हिननि मूंखे घर मां बेदख़ल करे छॾियो आहे ऐं हू मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिया ॾियनि। मूंखे अंदेशो आहे त हू मुंहिंजी अमड़ खे मारे छॾींदा ऐं मां बाअसरनि जे ज़ुल्म करे घर मां बेदख़ल आहियां। हिन चयो त मां मिसकीन आहियां ऐं हू बाअसर आहिनि। इन मौक़े ते पोरियत इलाही बख़्श महर चीफ जस्टिस IG सिंध DIG सखर SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कई त ख़ुदा बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे अगवा थियल मुंहिंजी अमड़ ऐं ॿिनि भेनरुनि खे वापसि कराए मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।